कम जूं ॻाल्हियूं थियूं आहिनि ऐं रुॻो रिकॉर्ड जी पढ़ाई कान थी आहे पर ॻाल्हियूं जंहिंखे जीअं सम्झ में आयूं उन्हनि पेश कयूं आहिनि ऐं ॻाल्हियूं जीअं सम्झ में अचनि तीअं पेश थियण जो मतिलबु आहे त इहो कतई ज़रूरी न आहे त जीअं पेश कयूं वयूं आहिनि ॿिया बि उनखे ईअं ई क़बूलु कंदा या उहे कतई आहिनि या आख़िरी आहिनि या उन्हनि में कंहिं बि क़िस्म जी दुरुस्ती जी ज़रूरत कान्हे पर माण्हू पंहिंजी बहितरीन कोशिशुनि सां पंहिंजा नुक़्ता नज़र पेश कया इहा वई ॻाल्हि सभु खां वॾो मसइलो आहे त माण्हूअ जी ॼाण ऐं सम्झ सा चङी हुजे चङी न हूंदी अॼु खे सम्झबो न त पोइ हिक ॿिए खे दादव ॾुबा शाबासूं ॾिबियूं ॿियूं कॼियूं पर कमु निकिरंदो कोन असीं अॻे कामयाबु थिया हुआसीं काफ़ी हद ताईं उनजो सबबु हो त असां जेका ॻाल्हि जीअं सम्झीसीं उनखे वधीक सम्झोसीं ऐं उनते बीह रहियासीं ऐं वधि में वधि दोस्तनि खे इकठो कयोसीं हाणे बि उहो जज़्बो नज़र अचे पियो हाणे बि ईअं करणु खपे पाकिस्तान ठहण शर्त मां घणा हुते मौजूदु हुआ असां ख़बर कान्हे पर आउं मदरसे में पढ़ंदो हुउसि ऐं असां शागिर्दनि जी मुस्लमान शागिर्दनि जी तनज़ीम ठाही हुई ऐं जिना साहिब जॾहिं उते ईंदो हो उनजा बॉडीगार्ड असीं हुआसीं ऐं जिना साहिब नमाज़ पढ़णु मदरसे में ईंदो हो ऐं सियासत पहिरीं धक त हली पई सभ खां पहिरीं ॻाल्हि जेका इहा सम्झणु खपे त पंहिंजे माण्हू खे जिना खे कोन सम्झो असां बि घणो कोन सम्झो पर कोन सम्झोसीं जिना जॾहिं जी लथो हुतां तॾहिं चयो त मुंहिंजे खीसे में पूरा सिका पिया आहिनि उहो अवां कोन ॾिठा उहे माण्हू असां कूड़ा सिका सभु ॾिठा असांखे ॾींहं ॾींहं जी ख़बर आहे त जिना छा हो ऐं पाकिस्तान छा हो ऐं लीडर जेके हीरा थिया पिया हलनि इहे हीरा छा हुआ ऐं ॿिया जेके हीरा कोन हुआ से कीअं हुआ ऐं असीं हुन ते जिना जी हालत में बेहोश बि कोन हुआसीं असां जीअं जिना जी उहे ॻाल्हियूं ॾिठियूं कि पाकिस्तान में अॼु ॾींहं ताईं न आहिनि ऐं उहे ॻाल्हियूं मूं जॾहिं हिंदुस्तान जे माण्हुनि खे ॿुधायूं तॾहिं मूं चयोसि त हिंदुस्तान जे टुकड़ा टुकड़ा थियण ऐं हिंदुस्तान पाकिस्तान ॿिया इलाइक़ा ऐं ॿिया ठहिण जो ज़िमेदार मोहम्मद अली जिना कोन हो उहो ज़िमेदार महात्मा गांधी उनजा साथी हुआ मुंबई में मूं इहा तकरीर ॾिनी घणनि सालनि खां पोइ जिना मरी वियो गांधी मरी वियो इन ते जेकॾहिं तव्हां डिबेट था करियो
अॼु त कोन करे सघंदासीं, पर जिते चओ डिबेट करियूं, बम्बई, कलकत्तो, दिल्ली, लाहौर, जिते हलो उते ई पाण करियूं। हीउ जेको सॼो ॾफेर आहे हिंदुस्तान में, हुनजो ज़िम्मेवार जिना कोन हो, अॼु अलाए उन मां को माण्हू आहे या कोन, मूंखे ख़बर न आहे। ही हो जेको शायदि कंहिंखे ज़हन में आहे केरु हूंदो, करामत करामत, आऊं भाई करामत आहे, पक न आहे, पर आऊं भाई थो। उतां थी पोइ असीं वरी वियासीं आराम थोरो रेस्ट करणु, ऐं होटल ते पोइ वियासीं। उते हिकिड़ो माण्हू आयो, आउं होसि मूं सां गॾु ॿियो अलाए केरु होसि, चई त मूंखे तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। चयो तव्हां केरु आहियो? नालो ॿुधाई मूंखे ॾिसी वियो आहे, पर आउं हिंदुस्तान जी फ़ौज जो नायब कमांडर इन चीफ आहियां, जनरल फिलहाल। मुंहिंजो ॿुधायो, चई हीअ जेका हींअर मीटिंग थी तंहिंमें आउं वेठो हुउसि, ऐं तो जेका ॻाल्हि कई आउं हुन सां मुतफ़िक़ आहियां। मुंहिंजा होश हथा थी विया, मूं कुझु ॻाल्हायो कोन। ऐं तव्हां हींअर बि छा चवां, फ़ौज जो कमांडर थी वियो। थोरी देरि खां पोइ असीं वियासीं होटल ते। होटल ते अञा वेठुसि कुझु देरि, अधु कलाकु, त चऊं हेठि मायूं आयूं आहिनि, ऐं उन्हनि सां हिकिड़ो भाई आहे, उहे अचनि था तोसां मिलिया हिंदुस्तान में। ऐं थको पियो मिलियासीं, पंधु कयोसीं, आए वाए मिलियासीं, सफ़र घणा कंदोसि, थकल हुओसि। मुंहिंजो हाणे उन्हनि खे चयो तव्हां हिते ई वेठा हुजो, हिते ईंदा पोइ वेठा हूंदा, हाणे थोरी मूंखे चयो असांखे वञो हलिया, तंहिंखे ॿुधायो अच्छा पोइ वियुसि। हिकु माण्हू हुओ, ॿ टे मायूं। माण्हू जेको चए मूं तव्हांजी ॻाल्हि तकरीर ॿुधी आहे, ऐं आउं तव्हां सां मुतफ़िक़ आहियां। तव्हां केरु आहियो? चयूं जज आहियो। जज कहिड़ी कोर्ट जा आहियो? चयूं कलकत्ते हाई कोर्ट जो, हाई कोर्ट जो। माई हुन माई चयो तव्हां आहियो मुस्लमान, छो तव्हां ज़ाल जा टपड़ खाई वेंदा आहियो? जे न त आउं तुंहिंजो ज़ाल लाइ तोहफ़ो ॾियणु चाहियां थी, मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हांजी ॻाल्हि ॿुधी। तव्हांजे ज़ाल खे छो ॾियांसि, तव्हां मुस्लमान आहियो, पुट लाइ टपड़ खाई वञा ॻाल्हि में। चवां मुतफ़िक़ कयां त बराबरि असीं टपड़ खाई वेंदा आहियूं, पर आउं हुन ॻाल्हि ते कॉम्प्रोमाइज़ करण लाइ तयारु आहियां। त जेके बि मुंहिंजे ज़ाल लाइ टपड़ ॾींदा त मां अधु खाईंदुसि, अधु वापसि तव्हां चई आहे बेवाजिबी, पर इन खे आउं करण तयारु आहियां। मूं इन में केरु ज़ामिन केरु पढ़ंदो? मुंहिंजो ज़ामिन तव्हांजो मुड़ुस पवंदो, जज आहे जेको, हुनजो हा मूंखे चए ख़्वार न कजे मथां करे आया। हिते माण्हुनि खे पाकिस्तान जे तारीख़ जी का ख़बर न आहे, माण्हू कहाणियूं करे ॾिठियूं भई वटि वेठा।
लीडरनि जे बारे में पूॼा पाठ कई थी मंदरनि में फलाणो माण्हू अलीम हा अलीम अज़ीमनि जी ख़बर ई कान्हे अज़ीमनि कयो छा पियो मसलन हिकिड़ो अज़ीम लीडर हो तंहिं जिना जे अचण चयो जिना जो नालो रखई कादू अजाम जिना कादू अजाम जिना जी सॼी ज़िंदगीअ जूं क़ुर्बानियूं तकलीफ़ूं ॿियूं हुन हिकिड़ी अखर कादू अजाम में वेई हुन कुझु चङियूं ॻाल्हियूं कयूं पर पोइ हिते हीउ जेको पाकिस्तान ठहियो तंहिंमें जेका आलमी साज़िश थी पाकिस्तान जे बारे में उन में माण्हू ख़बर पए जिना खे आउं पाकिस्तान जे दुनिया इस्लामी दुनिया जे टिनि हस्तियुनि सां भेटींदो आहियां अमां सभिनी खे मज़हबनि जूं तारीख़ूं पढ़णु खपनि ऐं जेके मुस्लमान आहियो तिनखे इस्लामी तारीख़ पढ़णु खपे जदीद मॉडर्न बि ऐं गौर सां पढ़णु खपे तकरियूं वकरियूं सभु सुठियूं आहिनि फस्ट क्लास आलीशान पर ॻाल्हियूं पकियूं पुख़्तियूं करणु खपनि ऐं क़ुर शरीफ़ पढ़णु खपे आउं मूंखे इतला थो ॾियां क़ुर शरीफ़ असीं पढ़ंदासीं पंहिंजे तइयब वटि उते हिकिड़े ॾींहुं पैगाम आयो ठटे जे मौलवी साहिब जो असां ॿुधो आहे तव्हां खट मट था पढ़ूं क़ुर सां गॾु खट मट शरीयत में जाइज़ न आहे कुझु खट मट जाइज़ खट मट जी जॻह सिंधी पिया पढ़ो सिंधी ॿोली खट मट आहे क़ुर में काफ़रनि जी ॿोली आहे काफ़रनि सां न ॻाल्हायो अरबी अरबी ॻाल्हि कयो महज़ी सां चयो पाण क़ुर सिंधी पिया पढ़ूं इहा त जाइज़ ई कान्हे त पोइ ऐं पढ़ंदा आहियूं त जीअं सम्झनि त इहे सादा लफ़्ज़ इहे हिननि खे यादि हूंदा हूं हूं चवंदा अरबी पढ़ो अरबी तव्हांखे यादि ई कोन्हे पोइ लाजा किताब पढ़णा पवंदा ॿिया कंदा ॿी ॻाल्हि असां वटि औरतुनि खे पढ़ाइण उहो कुफ़्र छो हिकिड़े ॾींहुं वेठो ॿियो दर्जो इहो अंग्रेजी पढ़ंदो हुउसि असांजे ॻोठ जो चौमुसि आयो हिते चइबो आहे चङनि जो औलाद आई आउं तोखे चवां थो शर्म थो चवंदा ॿुधाए कोन थो शर्म ॿुधाए मुंहिंजो ॿुधायो छा चवां चवां थो फिको थिया मुंहिंजो न तूं चओ तव्हां चओसि चई मूं ॿुधाए तूं छोकिरियुनि खे जेके क़ुर पढ़ंदियूं हुयूं हिन पढ़ी वरितियूं तिन खे वरी तूं सिंधी में पढ़ाई हा चई हा चवां पढ़ायां चए तो ख़बर न हुजे छोकिरियूं 4 दर्जा पढ़ंदियूं 4 दर्जा पढ़ी 11 खे ख़त लिखी भॼी वई या तो ख़बर न आहे मुंहिंजे जेके 4 दर्जा पढ़ी ख़त लिखी 11 खे भॼी वेंदियूं से आगे पढ़ंदियूं जेके बचियूं से पाण सां गॾु रड़ करे वठी घर ॾांहुं पाण खे शयुनि खे पूरी तरह सां न खपे जेका ॻाल्हि ॿुधूं था हितां पहिरीं धक सां इहा ॻाल्हि हुई त सुध ते कब्ज़ो थी वियो बिल्कुलु लॉ ठाहिया हुआ त हिंदुनि जूं ज़मीनूं सभु कानून मूजिबि जेके ॿिया हिंदू हूंदा मुस्लमान हूंदा होता नंढी फना गिरे ईंदा उन्हनि खे मिले इहो कहिड़ो कानून इहो कहिड़ो कानून कहिड़ी इंसान ज़ात जो कानून हो त हिकिड़े सां माण्हू वञनि करे बदमाशियूं करे त माण्हू मारे कतल करे अचनि त हिनखे वरी पढ़ाई पोइ हिननि इहो लाइ ठाहियो टोटल शुद्ध
इंडिया जे तयारु करे मोकिलियल दहशतगर्दनि जो ग़ुलाम इलाइक़ो थींदो ऐं होसि का बि सिंधी माण्हू सिंधी माण्हू उन जा नौकर ते बीठा तबे सिंधी माण्हू उन्हनि जा गुंडनि खे जे गुंडा तव्हां ॾिठा जिन हैदराबाद में खून पिया कया तिन खे सिंधी माण्हुनि जा लीडर वठियो ट्रेनिंग ॾींदा हुआ हथियार पढ़ो हथियार सेखारींदा हुनखे नज़री ॾिनी उहे हथियार वठी हैदराबाद में असांजे माण्हुनि जे मथां इस्तेमालु थिया हिंदुस्तान मां आयल दहशतगर्द सिंध जा मालवी वारस थाना थी विया ऐं असांजा वज़ीर ॿिया मोटबर सभु उन हाज़िरी में हीअं बीठा क़ौमी लीडर उनजे अॻियां हथ वधी बीठा हिकिड़े लीडर मूंखे चयो हा हुननि मुतालुक कनि सिंध में अलाए 11 सूबा ठाहे वॾा घणा ठाहे उन्हनि मुतालुक कयो नंढिड़ो हिकिड़ो त कराची असांजे दहशतगर्दनि जे हवाले कयो वञे त असांजो तमामु हिकिड़ो मौसम बरक ऐं अलीमो शान लीडर हो चई मूंखे चयो छा थो चई मूंखे इहो ख़राबु हालत आहे उहो वेही बि सोचे पोइ मूंखे चई कराची किनी आंगरा पाकिस्तान जा सभु अख़्तियार किनी आंगर करे वञे वारा सिंध जा अख़्तियार सिंध जा गलियूं ज़मीनूं धंधा धारियूं हुकूमतूं इक़बालूं सभु टोटल यूरोप खे ख़ुशि करण में बीठा सभु मथां अमरीका बीठो जीअं हींअर माण्हू डोड़ंदा अचनि टाप 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 करे हुते अचनि पिया त चीन खे ख़तमु करे चीन सां जेको ठहे थो पुराण तइ कढी पोइ हे जेके अंग्रेज़ इंग्लैंड जा अमेरिका जा एजेंट इन गिनती राति ॾींहुं कमु वेठो आहे टाप 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 करे पियो अचे हा कोन थो हे पलीदर उहो सुठा आहिनि हा पर पॉलिटिक्स इहा आहे त ईअं हींअर पाण चओ था जल्दी हिननि जल्दी अचणु शर्त हुकूमत सां शर्त इहा ॻाल्हि शुरू करे छॾी सूबनि में त पाकिस्तान ठहणु न खपंदो सूबा जुदा ठहणु खपंदो उन जवाब में हुननि वरी वॾी यूनिट ठारायो हिननि वरी बि सूबा अलॻि कयो उन्हनि खे चइबो हो रिजीम चेंज अमेरिका ॿी जंग अज़ीम खां पोइ सभिनी मुल्कनि जे हुकुमरान खे क़तल कराए मुस्लमाननि खे उन्हनि जी राय ते पंहिंजा हुकुमरान विहारिया ऐं चऊं रिजीम चेंज अॻे दस्तूर हो हज़ारे साल त मुल्कनि ते वञी हमिलो कबो हो पोइ उनखे ग़ुलाम बनाइबो हो पोइ उते वञी हुकूमत कबी मुस्लमान आया स्पेन में हुकूमत कयो सिंध में हुकूमत कयो मुग़ल आया ॿियनि इलाइक़े में कयो पठान आया पोइ हुते हुकूमत कयो सभिनी मुल्कनि ते माण्हू पिया छाइजी विया अंग्रेज़ आया हिंदुस्तान जो हुकुमरान कयूं अमेरिका वञी ॿियनि में कयूं ॿी जंग अज़ीम खां पोइ क़ाइदो थियो कंहिं हंध ते वञी हुकूमत कान कबी उते पंहिंजा टटू विहारे चइबा ऐं उहो रुॻो हीअं करे वेठो हर मुल्क में जेके बि माण्हू हूंदा से साम्राज्य जा टटू हूंदा उन विच में कॉम्पिटिशन इहो की हिनखे चइबो त हरामिया खे पदर या हाणे हिते आहे नवाज़ शरीफ़ आपका हरामिया पदर हणो पोइ थोरनि खां वठी हीअ आहे ज़रदारी हिनखे पादराणी लाहियो हुनखे लाहियो हुनखे लाहियो हुनखे लाहियो टोटल हुकूमत हुननि जो दुनिया हुननि जी आदम हुननि जो क़ाइदो हुननि जो कानून हुननि जो सॼी दुनिया ते ऐं हेर कुझु हिते वेठा हिनखे वोट ॾियो हुनखे न ॾियो हुनखे ॾियो हुनखे न ॾियो हिनखे सदर करियो हुनखे न सदर करियो इहे खुदड़ा पिया हलंदा हिकिड़े हुनखे वोट मिलंदा ॿियनि खे मिलंदा हुकूमत अख़्तियार ऐं ॿियो ठाहियूं त इहो हो रीगन जे ज़माने में ठाहियूं त पंहिंजूं जमहूरी हुकूमतूं ठाहियो जमहूरी पार्टियूं ठाहियो पोइ उन्हनि जमहूरी पार्टियुनि खे ॾिनो कमु इहो त उते जमहूरियत क़ाइमु करियो पोइ जमहूरियत क़ाइमु करण करे थी गड़बड़ पोइ उते जंहिं महिल खपे त उन मुल्क में जमहूरियत जे नाले में बग़ावत करे लड़ाई करे उन मुल्क खे ख़तमु करे
जमहूरियत वारा माण्हू वेठा आहिनि न, ऐं जमूत वारो आहे, जमहूरियत वारो आहे, जमहूरियत वारो आहे। आयो उथिया ॾिण बाबा जमहूरियत कई, जमहूरियत मैं गड़बड़ कयो, कंहिं वक़्तु बि जमहूरियत जे नाले में बाबा त हीअ तव्हांजी तइलीम आहे। या जमहूरियत जे नाले में वेठा हुआसीं हिन सिंध यूनिवर्सिटी में, हुते हिकु ॻाल्हि हली त चऊं तइलीम कीअं आहे, चऊं माण्हू पढ़नि था, मुंहिंजो माण्हू पढ़नि ई कोन था, ख़ैर पोइ किसो हली। थोरी देरि खां पोइ मूंखे सभु ख़बर आहे, चऊं कयूं था हिते छा पियो थिए, मूं चयो मूंखे सभु ख़बर आहे, छॾे मूंखे ख़बर, कराची सिंध यूनिवर्सिटी में छा पियो थिए मूंखे सभु ख़बर आहे। मायूं ॿार वेठा हूंदा हुआ हुते, ऐं उते धंधा पिया हलंदा हुआ, कारोबार हुआ भई, पोइ वेसि हिकिड़े हंधि त हिकिड़ो माण्हू वेठो कुर्सीअ ते, आउं वञी उते ॾिठुसि, मूंखे यादि न छो कंहिंखे चई तूं केरु आहीं, मां चयो फलाणो आहे, मूं त तोखे ख़बर आहे सिंध यूनिवर्सिटी कीअं थी पढ़े, मूं चयो हा मूंखे ख़बर आहे, तोखे ख़बर ई कान्हे, पोइ घणो कयो चए थो ख़बर ई कान्हे, पोइ चए तोखे ॿुधायां, मुंहिंजो आहे चयां हुते वेठो हिकिड़ो माण्हू आयो, मूंखे चई साईं महिरबानी करे मूंखे इम्तिहान में पास कयो, भई बाबा ठीकु आहे पढ़ो न परेशान थियो, अखियुनि में ॻोढ़ा, पास परेशान इम्तिहान में पास थी त इम्तिहान ॾे त तोखे आउं पास कर बस चुप करे वियो, रोज़ हलियो, थोरी देरि खां पोइ वरी असां वरी भॼी वियो, साईं मूंखे पास कर, कवर जी पंहिंजी पेन ते वठी पढ़ंदे कलाक खां पोइ वरी पर परियां बि ॿाहिरि घुमो, घुरंदासीं बाबा छा थियो वरी, चई तूं ॻाल्हि सम्झाए कोन थो न, छा थो न सर, चईंसि मूंखे पढ़णु लिखणु ईंदो ई कोन्हे न, मूंखे सब्जेक्ट अचे ई कोन थो, जेको आउं यादि ॻाल्हि कंदुसि, चई तोखे कॉपी बि करणु कोन ईंदी, वरी कॉपी करणु अचे त पोइ तव्हांखे तकलीफ़ छो ॾियां, मुंहिंजो ठीकु आहे बसि, तो मूंखे चई त पढ़ी अथव तव्हांखे सिंध यूनिवर्सिटी तइलीम जे बारे में इहा ख़बर इहे ॿुधो ॿियो बि तोखे इलाही ख़बर कोन्हे, महिरबानी करे सिंधी यूनिवर्सिटी बाबति घटि ॻाल्हाईंदो, कोन ॻाल्हाईंदा, सिंध में हिते लॉ एंड ऑर्डर जो हाल त सभु असांजा छोकिरा हिंदुनि जो दुकान ते वञी पाकिस्तान थियण खां पोइ हिंदुनि जे दुकान ते वञी उते जेके किताब हूंदा हुआ उहे खणी ईंदा हुआ, असांजो हूंदो खटे जो हुनजो किताब किथां आंदा वाणी जी दुकान ते खणी आया, पैसा छो खणी वञी सभई पिया कयो, सभई में खाते करे खणंदा वञे त वेठा आहिनि माण्हू फुरी पिया फुरो पिया वरी वापसि ॾेई चुट पट सभु असां वठी आया घर, कुझु ॾींहंनि में घरनि में गिरी हे गुंडा जेके आहिनि हींअर जे गुंडा आहिनि से उन ज़माने में अॼु छोकिरियूं खणी था, तव्हांखे अलाए इहा ॻाल्हि क़बूल आई आहे न त जॾहिं हीअ पून ग्रेजुएट हिते हैदराबाद में थींदी हुई ऐं आऊं ज़रीना ऐं असीं सॼे हिन शहर खे बचाइण पूरा हुआसीं, तॾहिं हू इहो धंधो कंदा हुआ, ॿाहिरि गाॾी ॾियनि अंदरि अची सभु कपिड़ा गाॾी में उहो कयूं। मायूं छोकिरियूं ऐं नेठि जहाँ जना ज़िंदा हो
जिना खे दाढ़ ॾिसी त हिनखे चयो रोकियो त मायूं घर में गिड़ियो वञण जो अंदरि चई त जिना साहब आंगनवाड़ी में मैट्रिक पढ़ियो पास थियोसि ऐं आई जेके चयोसि बाबा बचा कई छोकिरियूं खणी था वञनि त न करो पाण खां छोकिरियूं खयूं पियो बाज़ार खुली पई सही यानी हिंदुनि जो सभु टुकड़ कई पिया भई बल्कि मूं ॾिठो हिकिड़ी के माण्हू जो कंधु लथल हो हिंदुअ जो हुनखे धाॻो ॿधल हो हुनखे खणियो हथ में हेॾे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान कया जिन आई जी खे चयो त वञी पोइ वरी बसी ऐं वरी वियुसि ॿिया बि दोस्त हुआ असीं वरी वियासीं हिन वटि असां चयोसीं आई जी आहे हिन सां मिलियल कुझु कोन्हे पुलिस सभु हिन सां आहे चल तूं फौज खे चयो पोइ हुन फौज खे चयो पोइ हुन आउं थोरी वकालत पढ़ियो थोरी तो आयुसि जज वटि जज वारनि खे सभु पढ़ाई बेस मुंहिंजो साईं इहा ज़मीन आहे सा आहे रिहाईअ जी मथां ॿी रही आहे हीअ जॾहिं त एग्रीमेंट आहे त मुंहिंजो जेके मुस्लमान जूं ज़मीनूं हूंदियूं से हिंदुनि जूं ज़मीनूं सम्झियूं हिंदुस्तान में पर हीअ त हिंदुस्तान में मुस्लमान ज़मीन हिंदुनि जूं ज़मीनूं कोन्हनि हे हारियुनि जूं ज़मीनूं मुस्लमान हारियुनि जो हिसो आहे जेका ज़मीन आहे तंहिंमें हिसो को हारीअ जो आहे कुझु मुंहिंजो आहे ऐं ज़मीनदार जो जेको दॿो आहे सो भले तव्हां ॾेई करे वञण खे पर ॿियो सो हारीअ जो सो कोन्हे पुछी थोरी देरि रखी पोइ काग़ज़ वठी पढ़ी मुंहिंजी वञण रद्द थी वई मूं पढ़ियो हुन में लिखियो हर्ड एडवोकेट not satisfied, rejected. कराची हुयसि हुननि चयोसीं मुंहिंजो उहो इहो दहशतगर्द हो मुंहिंजी मोदी त हिन मुंहिंजी राति हुई कोन्हे एक्ट फलाणा फलाणा घणो वकालत में घणी मदद करो जो हेवत एक्ट हिन सभु ॿुधी पोइ मूंखे चई मिस्टर वॉट योर नेम हुयसि मुंहिंजो नालो Do you see that wall? Yes, sir. Go and strike your head against it. Appeal rejected. Pani pani sisi na betlaan. Anyayo. Mukammal gunda gardi. Mano yamada jaya. Mujhe rail ke naal uska chalanos. और राइल किसी आ? जी सर। राइल? कुद्दूस बिहारी अवेट भाई बोलो वो कुद्दूस बिहारी हो उन्हें लखे एकड़ मुसलमानों या कानून पॉइंट करे इन पॉइंट में ही कुद्दूस बिहारी करे के जेका शय मुसलमान जी हिते हुजे कुद्दूस बिहारी रोटी जज सब दहशतगर्द वेठा आहिनि पाण अरबी था ॻाल्हाइनि हाँ ॿुधो हूंदो सुवरणी हुकूमत फलाणा जी हुकूमत ॿियनि जी हुकूमत ॿाहिरि जी हुकूमत पर हीअ जेका हुकूमत हुई सा त काली ॿी हुई आसमान जा तारा हुआ पोइ जेकासीं पोइ थोरे ॾींहं खां पोइ मालूम थियो त हे कम्यूनिस्ट पार्टी आई आहे कम्यूनिस्ट पार्टी ऐलान कयो त बाबा दुनिया में मिल्कियत जा वारस आहिनि मज़दूर तबिको मज़दूर जंहिं शइ जो हथु रखे थो जेके बि शयूं हिते आहिनि से और मज़दूर उहे अचे न कारखाननि में रजिस्टर थियल आहिनि उहे हलिया लखनि करोड़नि माण्हू सभु हीअं वेठा हुआ सिंधी माण्हू कुकड़ा ते वेठा हुआ केरु बि न ॻाल्हाए कम्यूनिस्ट पार्टी हीअं वेठा हुआ हिते पाण वारा जेके बि हुआ हिते पहिरीं इनकलाबी तंज़ीम कीअं क़ाइमु कई
उहा ज़रूरु पढ़ियो वेठा आहियूं बसि बाबा सभु लेनर चए थो सभु ज़मीन जेका सोरणी आहे उनखे ॾेई छॾियो असांजे सभु उनखे पुठियां टाप टाप पोइ ख़ैर असां हेॾे वियासीं जहिड़ा कयासीं उन्हनि ॾींहंनि ऐं हूअं त तरी पूरा आहियूं अणपुरियल आहियो तव्हांखे सोशल का ख़बर कान्हे मज़ो इहो थियो त आउं अमेरिका लंडन वियुसि उते वरी लंडन जा माण्हू खणी आया मूं वटि चई त असां ॿुधो आहे तूं चई त कॉमन जा हक़ थींदा आहिनि हा कॉमन जा हक़ थींदा आहिनि की केरु थो चए मुंहिंजो लेनर थो चए की लेनर जी पार्टीअ पुछे केरु थो सो 15-20 मायूं वठी आया माईअ वठी मूंखे चयो तूं जाइल पाणी ॻाल्हियूं कीअं थी अंग्रेज़ रंग जाइल पाणी जी ॻाल्हि थी कऊं थींदियूं आहिनि छा इनकलाब जॾहिं अचे थो तॾहिं मज़दूर तबिको अचे थो इनकलाब मज़दूर हथ में करे थो सभु प्रॉपर्टी मज़दूरनि जी आहे माण्हू क़ौमूं बसि बसि कयो चयो तूं हुन सां बदतमीज़ थो करे मूंखे विढ़ण में जुड़ी बि चई न औरत ज़ात जो एतिराम अथव एतिराम इहो आहे वठी मूंसां विढ़ण आयो हुई ईअं न कर पोइ सालनि जा साल असांजी सुध जो माण्हू कामरेड जे पुठियां कामरेड जो पटवारो थियो कंधे हेठि करे हिन में असांखे तारीख़ न आहे सिर्फ़ु पढ़णु टोटल इस्लाम जे बारे में आउं पिणु माण्हुनि खे मञा थो कि वर्ल्ड स्टैंडर्ड्स छा आहे हिकिड़ो पहिरियों असांखे यादि आहे कहिड़ो सलाहुद्दीन जंहिं ते सॼी यूरोप जा फ़ौजुनि हमला कया उहो शिकस्त पर उन्हनि चयो इंग्लैंड जो बादशाह जेको हो सैंखियो ऐं सो गिरफ़्तार हो वठुसि कंहिंखे चयो त हीअ तूं हिन जो एजेंट आहीं हीअ तव्हां हिन जहिड़ा आहियो सलाहुद्दीन अयाबी जेको मूंखे हिकिड़ो ईसाई ॾेखारियो बादशाह जंहिंमें एॾी फज़ीलत एॾी हया एॾो दीन एॾी बहादुरी एॾी माण्हू जो ख़्यालु हुजे को माण्हू ॾेखारियो चङो हुनजो नालो हो अंग्रेज़ जो नालो छा हो रिचर्ड दी लायन हार्ट शेर दिल रिचर्ड हुनखे चवंदा हुआ इंग्लैंड में अहिड़ो बादशाह थियो कोन हुन खां पोइ वाजी मुस्तफ़ा कमाल पाशा ऐं मुलनि जी हुकूमत हुई मुलनि हुकूमत करे करे माण्हू खे चरियो करे छॾियो हिन मुलनि जी हुकूमत ख़तमु करे जमहूरी हुकूमत आहे वाजी मुस्तफ़ा कमाल ख़ालिदा अदीब ख़ान पूरी आई हिस्ट्री लिखी आहे उहो तव्हां पढ़ो ॿियो हुजनि जॾहिं मुंहिंजी अखियुनि खे हीअं हूंदो पछाड़ी जो इलेक्शन थी मुस्लिम लीग जी तॾहिं जिना खे सलाह कंहिं वोटिंग कोन इहो अलाए कहिड़ो दहशत गर्द जिना चयो कि यू आर मुस्लिम तो अंग्रेजी में चए यू आर मुस्लिम यू आर हिंदूज go to your mosques, go to your mandir. Don't bring your religion in this state of affairs. You are all equal before the state. अमांखे उन दौर खे रीथिंक करणु खपे घुटने खे वरी पढ़ो बेनज़ीर खे वरी पढ़ो ऐं सभु जेके माण्हू आहिनि तिन खे वरी पढ़ो मुंहिंजो चवणु आहे हिस्ट्री खां पढ़ो ते लखे माण्हू जेके मरी विया बंगाल में जेकॾहिं वोटूं मुंहिंजे चवण ते हले हा लख माण्हू कोन मरिया बंगाल पाण खां वॼे ई कोन
ही पंजाब सभिनी खां मज़ाक कयो थियो ई कोन्हे। इहा ॻाल्हि रिकॉर्ड ते आहे, कंहिंखे यादि आहे कंहिंखे कहिड़े रिकॉर्ड में आहे? सिराज जी किताब में, सिराज मेमन वारी किताब में। सिराज मेमन ॿिया कयो सिराज मेमन चयो न भुटो जॾहिं आयो तॾहिं मूं चयोमांसि तूं हले पियो माण्हू खे ठाहीं पियो, पर हिकिड़ो माण्हू आहे तमामु ज़बरदस्तु उन सां तूं मिलियो आहे चई न, चई उहो रसोड़ो ई पढ़ी माण्हू गॾु करणा अथई, सदी गॾु करणा अथई, दुनिया में नओं शोर करे पियो हुन सां ॻाल्हाए पोइ चई ॻाल्हाई पोइ अलाए छा थियो पाण में ठहिया कोन। हिते सिध में खून रहिजी थी, तबाही थी वई, जेको दास्तान ज़रूरु ॿुधिजो, स्टडी क्लास रखो। सिंध में दहशत गर्दन कीअं तबाही कई ऐं कीअं बुला हेॾे वेठा हुआसीं कढो आहे, इहे सभु वॾेरा वेठा हुआसीं, ॾंदा करे वेठा हुआ, हिते ध्यानु कयो माण्हू बुखनि में हुआ वेठा हुआ। सिंध सां दहशत गर्दन अमेरिकी एजेंटनि भारत जे एजेंटनि की कहर कया आहिनि उहा मूंखे ख़बर ई कान्हे, उहो पढ़ो ऐं उन में कहिड़ा शब्द अथव। हीअ तव्हां ॻाल्हि था करियो बनी यूनिट में कहिड़ा माण्हू फेरिको आहे यादि आहे मूंखे? खोड़ो फेरिको, इहो मशहूरु खोड़ो फेरिको ऐं हिकिड़ो ॿियो राष्ट्रीय खोड़ी जहिड़ा मुस्तक़बर माण्हू हुन में फेरिको आहे बनी यूनिट में उन था करियो। सभु लीडर असांजा जेके हा मूं चयो त 1000 माण्हू तिन खे क़तल करे वेरेजेट खे पहुचियो, हिननि माण्हुनि खे क़तल करे हुननि खे घर ॾियारे मोकिलियो आहे माण्हुनि खे नाश करे। साईं त they have created Pakistan, they have sacrificed themselves for Pakistan. I cannot. I'm from Bakiros. मूंखे चई त हिननि दहशतगर्द यूनाइटेड नेशंस में कोर्ट में अदालत में केस कयो आहे असां ते त हे हिननि जी कई आहे ऐं तूं मूं वटि ऐं 6, 7, 8 महीना वियो थोरा उहा शहर कहिड़ो जनीवा स्विट्ज़रलैंड में, उते मूं जनीवा में केस बि हलिया आया सुप्रीम कोर्ट जा, उहो पर हिननि माण्हू हे क़तल कया they have created Pakistan. दूसरे के क्यों नहीं मुझे में साहब मिली आया है उन सभी ना तरह का होता है मुझे में साहब मिली आया है हम जो कहते दोस्तों को क्यों ये बंगाली को जाते हैं साहब पहले में साहब मानो कौन क्या हम से रहो क्यों मुझे में साहब मिला है मुझे में साहब मुझे यहाँ ऐसा समझे कोई मुझे यहाँ शादी असां सभी खे मुंहिंजी लखे माण्हू मारण जी ज़रूरत कान्हे का ॻाल्हि ई कान्हे मुंहिंजी मूंखां ठाहियो पर मुंहिंजो ठाहियो ई कोन्हे ऐं ॻाल्हायो मुंहिंजी कोई शर्त थियो त मूंखे डिस्टर्ब न कंदा ऐं तव्हांखे डिस्टर्ब न करियो ऐं हींअर बि टपण मां तयारु आहियां पर मूंखे वाइदो कयो ज़ामन करियो त आउं जॾहिं चूर ॾींदुसि तॾहिं भुटो हज़ारे माण्हू वठी वरी मुंहिंजे मथां अची मुंहिंजे मुल्क में मूंखे दसे मूंखे चोरनि जे हवाले मुल्क खे करे वेंदो ईअं न कंदो इहो न करे वरी वियासीं वरी आख़िर जॾहिं वियो हुते पहले चई त हाणे छा करे मुंहिंजो हाणे इहो आहे की मुंहिंजी बि संग कोन महीनो आख़िरी ॻाल्हि वियासीं हा मुंहिंजो हाणे मुंहिंजी बि ॼाणे आऊं न मूंखे वठी हल ऐं मुंहिंजी सफ़ाई न कराए साक्षी ऐं मूंखे चई त गाॾी में जॻह तंहिं करे सिंध जा लीडर तिन जो गहरो मुतालो करियो। मूंखे ॾाढी ख़ुशी थी हिकिड़े दोस्त चयो गुज़री वियो त अधी ॿधी सभर पर उन्हनि खे पहिरीं तरह ॾिसो त उनखे पहिरीं पंहिंजे क़ौम जे लाइ फ़िक्र आहे या रुॻो पंहिंजी पब्लिसिटी करिणी करे अधी ॿधी वॾा आहिनि पर वॾो अधी थी पंहिंजी पब्लिसिटी करे पोइ माण्हू भई भींग पइजी न पाण इहे वधि पढ़े वेठा हुजनि इहो भई किथां जो आहे कीअं हुन त कयो भुटे जे बचाइण लाइ आउं वियुसि ऐं अव्हां सां कूड़ थो ॿुधायां कूड़ थो पर कूड़ न छॾणु खपे आउं वियुसि जॾहिं सवेल ॻाल्हि कई ऐं आउं हुउसि वकील हिननि जो
भरूचनि पठान पेस्तूरनि जो भुटे साहिब खे केस हलायो। भुटे वरी मूंखे वकील त मूंखे जेल में छॾियो। जज मूंखे कढायो, नेठि छुटा। कुझु वक़्तु खां पोइ वरी नवाब जेको हो तंहिंखे छॾियो, जेल में छॾियो। पोइ उनखे मूं कढायो, पोइ वेठां वियसि, उनखे वठी आयुसि। बेनज़ीर अची चयो त हे ज़ालिम पठान बरोच से आज़ादु कयल आहे, बाबा मुंहिंजो जेल में आहे, उन्हनि केरु कोन थो करे। पोइ हुन ज़ालिम बरोचनि खे सरकार पंहिंजी जेल में ईंदो ऐं भुटे फासी ॾेई। आउं इहो कूड़ थो ॻाल्हायां त मुंहिंजो भुटे खे फासी न मिले हा, जेकॾहिं बेनज़ीर अंग्रेजी में इहो लेटर लिखी न मोकिलियो, दान में न लिखिया चवनि हा ऐं मूंखे भॼाए छॾियो। पोइ नवाब ख़ैर भई मरी सीधो करे माई धीउ आहे, पीउ खे भॼाइण तूं निकितो आई, वठी हलियो ई असीं पंहिंजा घर घाट छॾे खून खणी छॾे आया आहियूं। ॾोर ॾोर मूंखे वरी ॿिए माण्हू चयो नालो नथो वठां। उन्हनि चयो त बाबा तूं चयो ई छा, हीअ माई पुलिस हीअं फासी रखो त पोइ वज़ीर आज़म थींदी, तूं हुनखे वज़ीर आज़म में छो थो ख़राबु करी, जेल थो कोन्हे नालो कोन वठंदो छो जीरो आहे। ॿी माण्हू वेठो आहे हिते कोन्हे। मूंखे उन चयो त बाबा असीं छा करणु तयारु आहियूं, तूं रुॻो इलेक्शन हुनखे चयो इलेक्शन कराए वरी असां करूं। तव्हांजा जेके बि हीरा महिरबानी करे हीरा औलिया नूर आहिनि, नूरानी आहिनि, उन्हनि खे पढ़ो त उहो माण्हू छा उन्हनि तव्हांजा पिया चयो हीअं थियो हीअं थियो। ॿेड़ी इन्हनि ॿोड़ी आहे जेके मुक़दस हस्तियूं आहिनि, जेके वेठियूं आहिनि, जेके पंहिंजी नौकिरी ने वज़रातनि जे करे वेठा जहिड़ी रोज़ु असां जॾहिं ठाही हुई अच्छा इहो कहिड़ो 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 माना आख़िरी पूनम पूनम माना सभई जी ठाहीसीं। उन में असां ठाहियो पंहिंजो इहा आख़िरी ॻाल्हि आहे। उन्हनि जो ठाहियो सरदर बलोच अदाउल्ला महंगल अच्छा वेठा आहियूं जिते वियूं अल्लाह जहिड़ी घटि छूट ख़ैर पनाहगीर चयो असां ऐं बरंगी लॻो थियो अल्ताफ़ कल्ह आयो आहे हुते वेठो हुयुसि। पोइ अल्ताफ़ हितां फिरी फिरी आयो, पोइ हुननि चयो त हीअं करियो, पोइ हीअं करियो, पोइ हीअं करियो, चरियो साईं करे पंज अठ भेरा तव्हां इहा ॻाल्हि रोज़ था कयो त अल्ताफ़ खे करियो आहे कोन करियो। मुंहिंजी एम साहिब साहिब सां ॻाल्हि कई आहे कोन कयो हिन में शरीक आहियां। हाणे तूं हीअं कर असीं यूं था हिन मां इस्तीफ़ा जिंदगी में तुंहिंजी हवाले आहे असां इस्तीफ़ा ॾेई तनज़ीम नए हवाले करेसीं। पोइ जॾहिं तनज़ीम में वियो 10 क़दम अॻियां वियो तॾहिं आउं कोड़ा पुठियां वियो। मूं परियां चयो साईं इहो बेट ॿुधायो मुंहिंजी सॼे पाकिस्तान खे गॾु करे हलाए फ़क़ति हिकिड़ी तनज़ीम सही आहे उहा आहे अवामी तहरीक। तव्हां 6 महीना हिनखे हलाए ॾेखारियो आउं तव्हांखे सलाह पोइ ॿिनि में ख़तमु थी वियो। तंहिं करे जेका हाणे छाणबीणी कंदासीं उन तारीख़ जी बुनियाद जेका उन तारीख़ जी बुनियाद कुझु न करे ऐं इहो कूड़ ॻाल्हाए छॾियां थो सभु माण्हू जेके हुआ ॾेई मोटी छॾी भुटे तबाही करे छॾी जेके बि लीडर तव्हांजा तबाही करे छॾी त कंहिं बि क़िस्म जी का बि सेंसिबल ॻाल्हि न कई। असीं वेठा मुंहिंजी वियो ॿियो दौरो असीं वेठा हुआसीं जी एम साहिब आऊं साईं इहो कहिड़ो ॿियो कहिड़ो हफ़ीज़ शेख न जंहिं भुटे सां बहस कयो हा सिराज उन इहो मीटिंग पे कईसीं हुननि जे घर पंहिंजे घर में जेको वॾे में वॾो ज़बरदस्त भरियो सरदार चवंदो आहे सचो ऐं चवंदो आहियां सिंध जो
जागीरदार फ़क़ति हिकिड़ो माण्हू जंहिंते को मज़मून बणे बुरगड़ी बुरगुड़ी गुलाम मोहम्मद बुरगुड़ी उन में किताब लिखी उहो पाण वेठो आयो ॿियो को नौजवान आयो सुञाणा हा आयो बाबा ॿुधाए वटा छा आहे कि आउं हुन बड़ी यूनिट जी तयारी में शामिल थियणु चाहियां हीअ ईअं हूंदो कि सरकारी माण्हू पर गवर्नर बम्बई जो ऐं सरकार जे पासे ॿियो अलाए कहिड़ो तंहिं ॾींहुं अचेसि मूंखे न त चङो न लॻो भई हिन माण्हू त ईअं कोन ॻाल्हाइबो भई ठीकु आहे भई नथा न करे पर ईअं त न ॻाल्हायो ऐं जीअं थिए त बि अचे मूं ईअं चयो रिप्लाई सां मूंखे झटिपटि टाइम ईअं कोन कयो पोइ लेटर सां चयो थो शामिल करे जीअं सर चयो ईअं न करे उहो शामिल कयोसीं 10 ॾींहंनि खां पोइ तारीख़ रखी 10 तारीख़ खां पोइ वरी भुत साहब आयो ऐं चयो बाबा चयो वॾी यूनिवर्सिटी ई गारंटी आहे पाकिस्तान जी हुजण जी नंढा नंढा सूबा हूंदा पाण में बढ़िया हली बची कोन सघंदा हिन वटि सिंध जी टोटल घेरो आहे उहे जेके पंजाबी साहिब आहिनि उहे दलाल जेका उहे चीन सां ऐं पाकिस्तान सां साम्हूं हुजनि हा त इहे माण्हू ऐं सुबुह सभी खे किजड़ा करे इहे जेके लड़ी पई थियनि इहे न कंदा पाकिस्तान सां नवाज़ शरीफ़ सचो कोन्हे पंजाबी हुकमरान कतई सचो कोन्हे ऐं चीन सां दोस्तीअ सां वफ़ादारीअ में बि सचा कोन्हनि अहिड़ियूं ख़्वारियूं वेठा कनि जो चीन ख़्वार थींदो चीन सुभाणे टकराए पइजी वेंदो चीन सां सुभाणे मुसीबत थी वेंदी अहिड़ी इहे अहिड़ा धंधा पिया कनि पूरा भॻत थींदा तंहिं करे चीन पंजाब दोस्तीअ खे तबाह वेठा कनि त ॾोह रुॻो हिननि जो न आहे ॾोह हुननि जो बि आहे ॿई धोइयूं ईअं आहिनि हाणे हीअ हली कोन सघंदो हीअ ख़तमु करे छॾंदा ऐं हिते वरी बि हमलो वरी बि अमेरिका जो जेका रण टुक थिए पई ख़ुशी पई थिए नचनि पिया टपनि पिया त अमेरिका जी हुकूमत खां कंदा तंहिं करे हीअ ॻाल्हि आउं सम्झणु चाहियां थो त सिंध जी पार्टी अवामी तहरीक जहिड़ी ॿी का बि कान्हे ऐं अवामी तहरीक जी कामयाबी ऐं जेका थी हुई अॻे उनजो राज़ सभ खां वधीक हिकु उहा हुई सिंधी औरत जो मुमताज़ हुई जेका सिंधी औरतूं ॿियनि मुल्कनि में वेयूं सिंधी औरत खे पाण मर्द बनायो उनखे बहादुर बनायोसीं उन्हनि जहिड़ा जवनि ॾिनो गोलीअ जे साम्हूं वेही पथर जे साम्हूं वेही लश्कर जे साम्हूं वेही मुल्क खे तबाह करे छॾियो भई सॼो जलवो जेको हो जलाल हो बहादुरी हुई दिलेरी हुई सिंधी औरत उहो पाण आया कुकर जो वेठो अचे जो हलियो सभु 50 दफ़ा चयो बाबा हिकराकत सभी आहे औरत जे करे औरत 50,000 साल लोड़ियो आहे हींअर आई आहे हींअर मैदान जंग में आहे वियतनाम जी जंग कंहिं कढी कॾहिं चयूं जॾहिं टिगनि वारी फ़ौज आई त अंग्रेज़ी जनरल जा वात फाटी विया बंदि थी विया मां तोखे चयो हिन भेरे तब्दीली कहिड़ी आहे चयूं औरतूं शामिल आहिनि वाह शाबाश पर इहा काफ़ी शाबाश न चई छो की औरत हज़ारे साल मर्दनि खे पालियो आहे जॾहिं मज़हब कोन हुआ शादियूं कोन हुयूं कुआरियूं कोन हुयूं जीअं माण्हू कुकड़ हुआ कुकड़ जी ज़ाले जी शादी थी वई आहे कोन हुई औरत पालींदी ॿाहिरि खाराईंदी बि आई बचे बि मिरुनि सां उहा मुक़ाबिला कंदी तंहिं करे औरत खे जेको समाज मथे खणंदो उहा आज़ादु
हिन वक़्तु पाण टको पैसो थियण जहिड़ा तॾहिं थींदासीं जॾहिं पाण औरतुनि जो ॾियण उन्हनि खे आणियूं कोन पिया। असांजो जनरल सेक्रेटरी हो चयो बसि भई ॻाल्हि हाणे पाण जी घर में सफ़ाई कान्हे थी, पोइ मूं चयो सफ़ाई आउं बसि लिखी ॾिनो सफ़ाई आउं अबरार सां जीअं लिखी ॾिनो अबरार असीं ॿई हुनजी सफ़ाई करण वारा थियासीं, लिखी ॾिनो त भई तंहिंजे करे इन ॻाल्हि खे करिणो आहे। हिन ॻाल्हि खे नए सिर करण लाइ सॼे सुंद जे अंदरि इताद कई, तव्हांखे ख़बर पाण बेनज़ीर सां बि इताद कयो, कहिड़ो माण्हू आहे जंहिंसां पाण ऐं बेनज़ीर पाण सां गॾु इन्हनि में बि गॾु हुई, पाण सभिनी हंधनि ते खणी पोइ वई पंहिंजे कमिश्नर लथो टपट पाड़ो या सभु, पर पाण सभिनी सां जेम्स सां पाण सॼी उमिरि गॾु हुआसीं, पोइ ॿिया हुआसीं सभु ॻोल्हासीं ऐं पोइ हुन पाण खे इहा ॻाल्हि